नौशर फ़िरोज़ मां वाक़िआ अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे वाहे रिज़वान अली जुमानी। नौशर फ़िरोज़ रोड सब डिवीज़न मोरो करोड़े रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ़। जॾहिं त पास थींदड़ टेंडर में ए क्लास प्योर लॻाइण बजाए नवाबशाह जो ठेकेदार असद लाखो ऐं टंडो मोहम्मद ख़ान जो मुंशी सजाद ख़ासकली SDO सुहेल अब्बासी पारां हथरादू मोरो मां प्योर ब्लॉक तैयार करायल मोरो जे सैयद मोहल्ला जी घेटियुनि में प्राइवेट ठेकेदारनि जी निगरानीअ में प्योर सिरूं लॻायूं पयूं वञनि, जंहिं ते मोरो शहर जे सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि जो चवणु आहे त मोरो जो सैयद मोहल्ला समेत केतिरनि ई इलाक़नि में ठहंदड़ घिटियुनि रस्तनि में ठेकेदार ऐं मुंशी पारां रिकॉर्ड करप्शन कई पई वञे। रोड रस्तनि जी बहितर नमूने सां लेवल समेत गैर मुनासिब मटीरियल रेती बजरी ऐं क्रैश जो बहितर इस्तेमालु करण बजाए मामूली कमु कयो पियो वञे। जॾहिं त सैयद पाड़े में कारूं वीगो ऐं ॿियूं गाॾियूं गुज़रंदियूं आहिनि, रोडनि ते A1 प्योर लॻाए वञे त जीअं रोड घणो वक़्तु हली सघे। मोरो शहर जे शहरनि सियासी समाजी माण्हुनि पारां चीफ जस्टिस सुप्रीम हाई कोर्ट नेब FIA एंटी करप्शन समेत आला अख़्तरनि खां मुतालबो कयो आहे त हंगामी बुनियादुनि ते छापो हणी करप्शन में मुलविस ठेकेदार असद लाखो ऐं मुंशी सजाद ख़ासकली समेत ॿियनि खां पुछाणो कयो वञे त पघारुनि खां वधीक असां कहिड़ी कमाई मां हिननि गॾु कया आहिनि। अछा कारा पधरा थी पवंदा, केतिरा ई राज़ फाश थी पवंदा, वॾा फाट फाटंदा।